पाकिस्तान पेट्रोलियम डीलर एसोसिएशन पारां 6% कटौती खां पोइ एहतिजाजन तौर पंप बंद रखी हड़ताल करण जो सॾु ॾिनो आहे, जंहिंखां पोइ हैदराबाद जे मुख़्तलिफ़ पंपनि ते गाॾियुनि, कारनि, मोटरसाइकिलनि ऐं वॾियुनि गाॾियुनि जूं लाइनूं लॻी वियूं आहिनि ऐं अवाम वॾे तइदाद में हिते पहुतल आहे। अचो त हितां जी अवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू कहिड़नि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं इहो बि मालूम कयूं त पेट्रोल बंदि थियण खां पोइ हू कहिड़नि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदी। साईं पेट्रोल पिया बंदि कनि, ख़बर पई आहे सुभाणे 2 ॾींहंनि जे लाइ हड़ताल पिया कनि। माण्हुनि खे अलाए कहिड़ी कहिड़ी मुश्किलातुनि सां आहे, कंहिंखे ख़बर पए, कंहिंखे न आहे बि ख़बर, को कंहिंखे ड्यूटी ते वञिणो आहे, कंहिंखे पेपर ॾियणो आहे, सुबुह जो कंहिंखे यूनिवर्सिटी वञिणो आहे, पेट्रोल ई बंदि पिया कनि। इहो ॾाढो ख़राबु कमु कनि। हिकिड़ो त महांगो कयो अथऊं 140 ते, हिकिड़ो 47 ते वञी पहुचायो अथऊं पेट्रोल खे। पेट्रोल महांगो कयो आहे ऐं उन खां बाद में जेको आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो त केॾी मुश्किलात थी रही आहे। को माण्हू किथां अची रहियो आहे, परे खां वञे थो, पंहिंजे घर वञे थो, उनजे लाइ असांखे ॾाढी हींअर त मुश्किलात आहे। असांजो मुतालबो आहे त पेट्रोल जा रेट कुझु घटि कया वञनि त जीअं असांजे आवाम खे आसानी सस्ते मिली सघे। सभिनी शहरनि जे लाइ वॾे में वॾो मसइलो इहो आहे त घणा माण्हू जेके न 12 शहर खां हैदराबाद अचंदा आहिनि। हैदराबाद जेको सेंट्रल एरिया आहे कारोबारी लिहाज़ खां, हर ॿाहिरियों माण्हू हिते अचे थो ऐं जेकॾहिं पेट्रोल 3 ॾींहं बंदि थो थिए त वॾे में वॾो नुक़सानु आहे। असां आवाम जो बि आहे ऐं गवर्नमेंट जो बि आहे। हाणे हिन जी पॉलिसी त छा आहे इहा असांखे न आहे ख़बर, बाक़ी एतिरो आहे त ख़ासि करे जेके हिन लोकल ट्रांसपोर्ट वारा वधीक परेशान आहिनि। जीअं गवर्नमेंट वारा त पंहिंजे हिसाब सां पॉलिसी हलाइनि पिया। बाक़ी मुंहिंजो ई मिसाल आहे, हींअर जामशोरो वञा थो, जामशोरो 3 ॾींहं पेट्रोल बंदि हूंदो त मुंहिंजी अच वञ, मुंहिंजो कारोबार हिते हैदराबाद में आहे। मुंहिंजो जो कारोबार बंदि थींदो त पोइ घरां छा खाराईंदुसि ॿारनि खे? इहा हिकिड़ी परेशानी आहे। हाणे इहा पॉलिसी छा आहे ख़बर असांखे नथी पवे। हाणे स्ट्राइक के चवंदा पेट्रोल पंप वारनि जे करे आहे त बाबा महांगो थी आहे। महांगो त आवाम जे लाइ आहे न, असांजे लाइ त महांगो त असांजे लाइ आहे। जेके 500 रुपया ॾियारी कमाइनि था, 150 रुपयो लीटर जेकॾहिं पेट्रोल था विझाइनि त बाक़ी 300 रुपया था असांजा बचनि। उन्हनि मां असीं घर खे छा खारायूं? जी नाज़रीन, तव्हां हिननि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु त पंप ते हड़ताल थियण खां पोइ अवामी ट्रांसपोर्ट ऐं उन खां पोइ कारोबारी माण्हुनि खे वॾी मुश्किलात मुंहुं ॾियणो पवंदो। त इन हवाले सां असांजो मुतालबो आहे त पेट्रोल जेका इहा फ़ैसिलो हुयो वापसि वरितो वञे ऐं अवाम खे मुश्किलात खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु आज़ाद लाल हुसैन, कल्याण टीवी, हैदराबाद।